हक हक। फकीर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वालेकुम सलाम वालेकुम सलाम। बाबा करे खबर है? फकीर बाबा साजी हथ में ॾाढी खारसा ॾिसो छा आहे? खारसा? हाँ शायद खारसा माने समझ तो पैसा ही पैसा, दौलत तो नहीं, माला माल थींदी, जमींदार थी। फकीर आऊं कमाए कोन दौलत किथां ईंदी? ईंदी ईंदी बिल्कुल शायद खारसा माने तू पक्की निशानी है दौलत जी। भला खाबे में ॾिस छा पे, खाबे में खारसा? खाबे में हिन दौलत ईंदी, हिन मां वेंदी, ख़र्च थींदी। हिन मां ईंदी, हिन मां वेंदी? हां ख़र्च थींदी, बस तू माला माल थींदी, माला माल। साजे पैर में ॾिस खारसा। साजे पैर में खारसा? हां तू सफर कंदे, घुमंदे फिरंदे ऐश कंदे सफर कंदे। हां परे परे। हां परे परे सफर कंदे। भला खाबे में ॾिस, हिन में खारसा। माना तू इतना सफर करे भी देख पर आएंगे सफर कर दे वाला तू इतना करे दे पर वापस। हां सफर वाला तू घुमा दे वो सफर में वो सफर कर दे। भला पुठन में खारसा, पुठन में खारसा। दिस मजा आ गया चमड़ी बीमारियां।